क़ौम खे सरप्राइज़ ॾींदासीं। नओं वज़ीर-आज़म जियालो हूंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो ऐलान। संदसि चवणु आहे त मुल्क खे नई सोच ऐं सियासत जी ज़रूरत आहे। मुल्क जो 70% तबिको नौजवान आहे। नौजवाननि जी नुमाइंदगी को रांदीगर न पर हू पाण कंदो। आसिफ अली ज़रदारी नफ़रत ऐं बदिले जी सियासत खे रद्द करे हिकु नई तारीख़ लिखे। आसिफ ज़रदारी मीडिया जी किरदार कशी बर्दाश्त न कई। कॾहिं मेमो गेट में को कारो कोट पहिरे अदालत वेंदो हो त को नौजवाननि जो नुमाइंदो बणिजी साम्हूं ईंदो हुयो। अवाम खे ख़बर आहे त मुख़ालिफ़ सियासत जा शोबाज़ आहिनि। अॼुकल्ह मीसाक मईशत जी ॻाल्हि कई पई वञे। पीपी नओं मीसाक मईशत आणींदी। पीपीअ जो मुख़ालिफ़ को सियासतदान न पर महांगाई गुरबत ऐं बेरोज़गारी आहे। महांगाई गुरबत ऐं बेरोज़गारी सबबि माण्हू पीड़िजी रहिया आहिनि। जलसे दौरान पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां जीए भुट्टो ऐं ज़िंदा है बीबी ज़िंदा है जे नारनि जी गूंज। बलोचिस्तान जे माण्हुनि खे सूबे जो मुल्क मालिक बणाईंदासीं। बलोचिस्तान पाकिस्तान जी दिलि आहे पर अफ़सोस त इस्लामाबाद ऐं मुल्क जे ॿियनि सूबनि खे दिलि नज़र ई नथी अचे। गैस पेट्रोल ऐं ॿियनि वसीलनि जा मालिक सूबे जा माण्हू ई आहिनि। बलोचिस्तान खे पाणी फराहम कंदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी नंढी उमिरि जो वज़ीर आज़म थींदो। संदसि हिमायत ऐं तरबियत घणी आहे। पाकिस्तान खे हिकु दफ़ो ॿीहर तरक़ी ॾियारी वेंदी। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी जलसे जी पुॼाणी ते आसिफ ज़रदारी पंहिंजो पटको बिलावल भुट्टो ज़रदारी खे पाराए छॾियो। घोटकी सर्किट हाउस में फायरिंग। रेंजर्स जा 2 एहलकार शहीद, 5 एहलकार ज़ख़्मी। पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री तरफ़ां इलाइक़े जी नाकाबंदी। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़र मामले जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। तहरीक इंसाफ़ चेयरमैन जी भेनरुनि बुशरा बीबी विच में इख़्तिलाफ़नि जी मुबैना ऑडियो साम्हूं अची वई। न्याणियुनि तहरीक इंसाफ़ चेयरमैन सां तव्हांजे रवैये जी शिकायत कई आहे। मां वाज़े करे छॾियो आहे त मुंहिंजा सभु केस तव्हां ई कंदा। बुशरा बीबी मां बदइख़्लाक़ी कंदी आहियां ई न, मां रुॻो चयो त हर ॻाल्हि ते ज़िद न कयो। लतीफ़ खोसा जो जवाबु। सिहत वारे निगरान सूबाई वज़ीर साद ख़ालिद नियाज़ जो चवणु आहे त नींगरी फातिमा फरडो सां ज़्यादती साबित थी ऐं DNA नमूना बि मैच थी विया आहिनि। नींगरी जे क़त्ल केस में इंसाफ़ जूं समूरियूं घुर्जूं पूरियूं कयूं वेंदियूं। फातिमा फरडो जे वारसनि जी क़ानूनी मदद करे केस विहण लाइ बि वकील ॾिनो वेंदो। सिंध टीवी नेटवर्क जे सर ते सिंधी सकाफ़त जो ॾिहाड़ो 3 डिसंबर ते मज़लूम न्याणियुनि सां साथ जो वचन जे सिरे हेठि मल्हाइण लाइ इंड लठी रंग निर्वार। कराची जी वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटीअ में सकाफ़ती तक़रीब दौरान गीतनि ते रक़्स। कोटड़ी में सकाफ़ती राग जी महफ़िल। फनकारनि सुरनि जी वर्खा करे माण्हुनि खे झुमाए छॾियो। खानपुर जे ॻोठ गाज़ी खान पहोड़ में सकाफ़ती सुघड़ कचहरी। बेत ॾोर ऐं गुज़ारतूं पेश। मारवाड़ी फनकारनि सुरनि जी वर्खा करे माण्हुनि खे झुमाए छॾियो। शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी बेनज़ीराबाद सकाफ़ती रंगनि सां रंगियल। उस्तादनि शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जी सकाफ़ती वेस वॻा पहिरें शिरकत। लाड़कान जे गर्ल्स डिग्री कॉलेज में भी पुरवकार सकाफ़ती तक़रीब। नवाब शाह सेवण रोहड़ी वारा झुडे ऐं मिसण जे स्कूलनि में सकाफ़ती तक़रीबों। मिठी मदे जी सिंधड़ी उॾेरो लाल। टंडे बागे जे स्कूलनि में भी शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जूं सिंधी गीतनि ते झुमरियूं। गंबट में शागिर्दियाणियुनि जी सकाफ़ती वेस वॻा पहिरें रैली। मुख़्तलिफ़ हंधनि ते अजर टोपिन समेत ॿियनि सकाफ़ती शयुनि जा स्टॉल क़ाइम। हैदराबाद जा अदाकार ऐं टिकटॉकर बि सकाफ़ती रंगनि में रंगजी विया। दुआ मेमण जी अॻवानीअ में रैली। गीतनि ते रक़्स। रैलीअ में शिरकत कंदड़नि जो चवणु आहे त सिंध जी सकाफ़त हज़ारे साल पुराणी आहे। 3 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हाए धरती सां मोहबत जो सबूत पेश कयो वेंदो। कोहिस्तान जे क़दीमी शहर थाणे अहमद में फलन घोड़नि जी ड्रोड़। सकाफ़ती रंग निर्वार। झंडोमरी में सिंध टीवी नेटवर्क जे सकाफ़ती ॾिहाड़े जे ऐलान जी आजा। दरगाह केसर घोट जे अङण ते ॾांदनि जी ड्रोड़। सिंध जी कुंड कुर्छ मां शौक़ीननि जी वॾे अंग में शिरकत।
लाड़काने में पुलिस सतह मुबैना बाहि ॾेई ज़ख़्मी कल नौजवान ज़ख़्मनि जा सुर न सहंदे फोत अब्दुल मजीद उर्फ हमीर जदोई कराची में दमधणी हवाले कयो। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर ऐं IG नोटिस वरितो, रिपोर्ट तलब।